वॾो आलो त मां आहियां, ॿियो त कुझु बि कोन्हे। हालांकि भले अचे से आहिनि बि मूं वांगुरु कोन्हे। इहो हिजाब आहे तकवा, इन खां बचणु खपे। अल्लाह अकबर। ख़ैर इमाम तक़ियुद्दीन चइबो केॾा वञा, जी बगदाद वञ इमाम अहमद बिन हंबल वटि वञी पढ़। जे बहरी ॿेड़े ते चढ़ियसि, रस्ते जो सामान खणी कुझु टाइम ॿेड़ो हलियो, 2-3 ॾियारनि खां पोइ दरिया में मुंहिंजा मिठा जी तूफ़ान लथो। तूफ़ान जो आयो एॾो ज़ोरदार शदीद तूफ़ान हो जो असांजे जहाज़ जो रुख़ ई मटिजी वियो। हेॾा वञणासीं वे हेॾा हलिया हुआसीं, 2 महीना अंदर गुम सीरनि में बि घुमियासीं, बीमार थी पियासीं, खाधो ख़तम थी वियो, समुंड जो पाणी पिया पियूं, पेट मां पिया उल्टियूं पियूं अचनि, बीमारी थी वई। नेठ 2 महीननि खां पोइ वञी कंहिं किनारे ते ॿेड़े लाथो। उतां पुछां कयमि त हितां बगदाद 1.5 महीने जो पंधु आहे। 1.5 महीने खाधो पीतो बि ख़तम आहे। 20 साल उमिरि आहे। घणी? इमाम तक़ियुद्दीन जी घणी उमिरि? 20 साल। जदो निकितो आहियां, खाधे खाइण लाइ का शइ न आहे, वणनि जा पन खाईंदो थो वञा, सामान जी कठड़ी मथे ते आहे। 1.5-2 महीना पंधु करे अॼु बगदाद पहुतो हा। पुछां कि बाबा इमाम अहमद बिन हंबल, सुभान अल्लाह, मदरसो काथे आहे साईं जो? चइबो असांजो मदरसो बंदि थी वियो। छा थी वियो? जुमे जे पाबंदी लॻी, जुमो में न पढ़ाईंदो आहे। वक़्त जो बादशाह कावड़ जी अथसि, घर में नज़र बंदि थी वियो। सियासी ॻाल्हि कंदो हूंदो, ॻाल्हायो त सही, छा कंदो हूंदो? हाणे मन को मौलवी सियासी तक़रीर करे अचे, सियासी में न हूंदी। सियासी आहे त बाबा मां फलाणे पार्टी खे वोट ॾियो, फलाणे पार्टी, इहो आहे सियासी। बाक़ी वक़्त जे हालात ते ॻाल्हाइण सियासत आहे, के जे ज़ुल्म जी निशानदेही करणु सियासत आहे। जे इहा सियासत आहे त पोइ यादि रख, इहा सभिनी नबियनि बि कई आहे, वलियनि बि कई आहे। तई चवंदा मौलवी साहब रुगो नमाज़ पढ़ाइनि, जनाज़ा पढ़ाइनि, ख़तमा पढ़ाइनि, क़बर ते हली अब्बा जे बाबा दुआ घुरनि, बाक़ी मख़लूक खे लुटे सत्यानाश सां कयो। खैर हज़रत हबीब जा उम्मती हो इमाम तक़ियुद्दीन खे चयोसीं मदरसो बंदि थी वियो, इमाम साईं नज़र बंदा, हर शइ ख़तम आहे, हाणे छा कई? साईं फरमाया परेशान थी वियुसि, होटल किराए ते वरितमि, उते वञी रहियमि, सॼी राति सोचमि त हाणे मां छा कंदुसि, किथे वञी पढ़ां। ॿिए ॾियारे पुछियो भाई हेॾो वॾो बगदाद जो शहर आहे, को त मदरसो हूंदो? दस मिलियो हा फलाणी जामे मस्जिद में यहया बिन मोइन वॾो आलिम, जरह ऐं तअदील जो इमाम, वॾो पावरफुल आलिम, हदीस पढ़ाईंदो आहे, असर खां पोइ पढ़ाईंदो आहे। मां बि वञी महफ़िल में वेठो आहियां, हिकिड़ो ॾिहाड़ो, ॿियो ॾिहाड़ो, हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ी हदीस पढ़ाई, उन खां पोइ सुवाल ऐं जवाब जो सिलसिलो शुरू थी वियो। रुवात ते सुवाल ऐं जवाब हा, हदीस जे राविनि ते जरह पई थिए, फलाणो रावी कीअं, फलाणो रावी कीअं, फलाणो रावी कीअं। मां बि थी बीठो, साईं मुंहिंजो बि सुवाल आहे, चओ से हशाम बिन अम्मार जे बारे में अवांजो छा ख़्याल आहे? चई वो चादर वारो? जी हाँ चादर वारो। त आलिम साहब फरमाए, हज़रत यहया बिन मोइन फरमाए बाने जी चादर जे हेठां तकब्बुर भी अची वञे न त बि इन जी सकाहत में फ़र्क़ न पवंदो। एॾो सिक रावी आई। वरी मां उथी बीठुसि, साईं मुंहिंजो ॿियो सुवाल आहे त माण्हू जुबे खां वठी छिके असांजे महफ़िल जो उसूल आहे त हिकिड़ो ई सुवाल थींदो आहे बस, जे सभु ॿ टे करे ॿियनि जो वारो केॾाईंदो, हिकिड़ो ई सुवाल। मां चवां मुंहिंजो त मूंखे ख़बर कान हुई, माज़रत खां मुंहिंजो असुल सुवाल इहो जेको हाणे थो कयां, उहो त मां बेख़बरी में कयो। जे न पिया थियनि मासूम चहिरो ॾिठो, मिनतूं कयूं मान, नेठ इजाज़त ॾिनो भला कर, आख़िरी हिकिड़ो सुवाल कयां, ॿियो न ठीकु आहे। पुछो मां साईं इमाम अहमद बिन हंबल जे बारे में छा था चओ? जे कंध हेठि करे थोड़ी देर खां वो मथे मोह करे मुंडे ने हारे जे इमाम अहमद बिन हंबल इमामुल मुस्लिमीन।
चाहे इमाम मुस्लिमीन जे मुंहिंजो अञा बि ज़ौक़ वधियो शौक़ वधियो त इन खां इल्मु वठिजे मां ॻोल्हणु शुरू कयमि कहिड़ो रस्तो वठां पंहिंजी होटल ते आयमि सॼी राति निंड न आई सॼी राति ॾाढा चओ सॼी राति निंड इहो इल्म जो ज़ौक़ इहो इल्म जो क़दुरु ऐं हाणे वारा छोरा वञनि ॻोठ ते छुटा उस्ताद का मोकल वठी 3 ॾींहंनि जे लाइ त हफ़्तो घुम पीउ चयो बाबा मदरसे वञ अॼु पेट में सूर आहे अॼु मथे में सूर आहे पीउ ॾंडो खणे त माणस मथां वेठो आहे ज़ालिम छो थो बचो मारे हाणे पीउ वञे त वञे केॾा माना इन जेको ताल ईअं करे सम्झो हिनखे इल्म जो क़दुरु आहे इहो सब्ज़ी वारे वांगुरु आहे जे मोती जो हीरे की कीमत न सुञाती क़दुरु उहो आहे जो तालिब चवे गौसे आज़म वांगुरु त अम्मा मां पढ़ण वञा थो पर हाणे जेसिताईं पढ़ी पूरो न कंदुसि वापसि मां कॾहिं न ईंदुसि गौसे आज़म जीअं पंहिंजे गीलान शहर मां निकितो बगदाद जे लाइ मदरसे बगदाद जे पढ़ण लॻा ख़त जेके ईंदा हुआ पढ़ंदो न हो पंहिंजे बिस्तर जे हेठां रखंदो वेंदो हो जॾहिं फारिग़ गौसे आज़म पढ़ी आलम थी फारिग़ थियो ख़त जो खोले त कंहिंमें कहिड़ी ॻाल्हि उन्हनि में हिकिड़ो ख़त होच में लिखियल हो तुंहिंजी अम्मा फौत थी वई आहे इहा इल्म जो क़दुरु गौसा जो ख़बर आहे त इल्म नबवी मीरास आहे हवाले नबवी मीरास खे मुस्लमान संभालींदो या न ॻाल्हि संभालणु चाहियो था त हिननि इदारनि खे मज़बूत कयो मुझे प्यारे हबीब जा उम्मतियो इमाम तक़ियुद्दीन फरमाए तो सॼी राति सुतो न आहियां परेशान आहियां सोचुम पे त इमाम अहमद बिन हंबल वटि कीअं वञा मदरसो बि बंदि आहे मस्जिद में बि नथो अचे चइनी पासनि खां पुलिस बीठी आहे सोचींदे मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि आई त फ़क़ीराणो वेस थो कयां ॾाढा चओ सुभान अल्लाह मां पंहिंजो पटको लाथो जुल्फ रखियलस वारन के हथाणी खेडारम को अॻियां के पोयां ईअं बेसुरा करे पंहिंजी कमीज़ हेॾां फाड़ियम हितां फाड़ियम कमीज़ हितां बाहों फाड़ियम गोॾे खां वठी हीअं मां पंहिंजी चादर फाड़ी गोॾे खे मां ॿिए कपिड़े सां लॻण गवार सां ॿधो हथ में किस्तो खणी ॿाहिरि निकितो हा माण्हुनि खां सवाली थी गदागर बणिजी फ़क़ीर बणिजी सदा पे लगे अजरुकुम अल्लाह हाने माण्हू चवंदा दे अल्लाह नाले अगे जेके फ़क़ीर सदा हूंदा ईअं चवंदा अजरुकुम अल्लाह वो जेके ॾियणो हूंदो हो ॾींदो जेके न ॾियणो हूंदो न ॾींदो हे किस्तो खणी हिकिड़े माण्हू खे चई मूंखे इमाम अहमद बिन हंबल जो घर तो ॾेखार ते छो माराईंदे छा मारण जो प्रोग्राम सोचो थे जा चइनी पासे पुलिस बीठी माराईंदे मां तो घर ॾेखारिया जे आंगुर जो इशारो भली न कजा मूंखे अख जे इशारे सां ॿुधाइजां इहो घर अथसि बाक़ी कम मुंहिंजो आहे बाक़ी कम ठीकु आहे वठी वियुसि इशारो इहो थिए पको करे घर मोटी आयो पिनंदो अजरुकुम अल्लाह वो जेके सिपाही बीठा उन्हनि खां वञी ख़ैरात वठी आयो अजरुकुम अल्लाह जेके इमाम असांखे दरवाज़े ते पहुतो अजरुकुम अल्लाह इते आवाज़ जो अंदाज़ ही मटिजी बोले तो मकसद खैर पिनण न हो पर हेदे तो मकसद जेको अजरुकुम अल्लाह धरती ले आवाज़ फेस लगे इमाम बिन अहमद बिन हंबल सिको हथ में खणी दरवाजो खोले फरमाया तो वठ फ़क़ीर ॾिठम त चेहरो चोधी चंड वांगुरु गुजरकेस मुझमा सोना मां सवाली पैसनि जो न आहियां सवाली इल्म जो फ़क़ीर सिकनि जो न आहियां फ़क़ीर इल्म जो तालिब आहियां मूंखे पढ़ा सही फरमाया तो कीअं पढ़ाया आहे मुंहिंजे पाबंदी आहे मदरसे मां नथो हली सघां मस्जिद मां तो हली न सघां मदरसे मुंहिंजे घर तूं नथो अची सघे कीअं पढ़ाया आहे चईसीं रोज़ानो मां पिनंदो ईंदुसि तुंहिंजे दर ते अची सदा हणंदुसि बहानो सिके ॾियो हूंदो हिकिड़ी हदीस रोज़ पढ़ाया इहो आहे इल्म जो जेके क़दुरु इमाम तक़ियुद्दीन साईं फरमाए थो रोज़
दोस्त जे टाइम मानो केलुला कंदा मानो रश घटोंदी रोडन सा रास्ता दा रश घटोंदी इन टाइम ते भी दोस्त अतरकुम अल्लाह इमाम साईं जुब्बो पायो दस्तार पायो तैयार थो वेठो हुंदो तो शागिर्द जे तमा नबी जी हदीस पढ़ाया सुभान अल्लाह उस्ताद के सखी में चल पड़े फकीर बिना थोड़े घणे छोड़े चमाट में वसला रहे हां भाई बेशक बुर्दबार पढ़ाया साल सदो नबी जी हदीस ये पढ़े पिंडी दादा कौन चवराए न सुभान साल सजो पिन्नी पिन्नी नबी जी हदीस पढ़ी साल खा कुदल खुदा जी बादशाह हो मरियो जो बादशाह आयो वो इमाम अहमद बिन हंबल जो अकीदतमंद हो उन वडो आलिशान मदरसो इमाम साईं के ठहराए दिनो पाबंदी हटाई मस्जिद में इमाम साईं आयो दुनिया का मखलूक अचण लगी वो इमाम बकीर जदो मां आयस त मां बवना रशे दी थी जो चाय न पी मिले इमाम साहब फरमायो ओ इन तालिब के चाय जो मोजो असल आशिक त इहो इल्म सुभान अल्लाह ये इल्म जा शौकीन ये इल्म जा तलबगार जन इल्म पढ़ो जेके आलम बन्या जन के मकाम मिलो इमाम अहमद बिन हंबल जो अज ताई मक्के मदीने जा आलम इमाम अहमद बिन हंबल जे फसल कदे फतवा दींदा ऐ गौसे आजम दस्तगीर बादशाह पीर बांबलियो सुभान अल्लाह इमाम अहमद बिन हंबल जे मजहब ते फिक्र ते इते कोन चयो सुभान अल्लाह ये तो बोलो इमाम इन इज्जत की मिली इल्म दे करे दादा तो के दे करे इल्म दे करे मुझा बैठा इल्म पढ़ो इल्म जे ला वलो मकाम इल्म जो वलो मर्तबो नबी सी फरमाता अल इल्म फरीदतुन अला कुल्ले मुस्लिमिन फरमाए इल्म हर मुसलमान ते फर्ज चाहे बोला किस ताई साईं किस ताई पढ़ो 28 साल ताई 50 साल ताई 60 साल ताई 30 साल जे पढ़ो असा जे दोस्तन के मुसीबत या दुख थींदो आ एकड़ी जात जुमो पढ़ण वियो त जुमे जो पेशमाम न खुतबो सही न दुआ सही न कुरान नमाज में सही असा जियो मस्जिदों असा इदारा कम कन था चवा तो घट वो हकदार न थे जो असा जे मस्जिद में मौजिन आजान तो दे आजान जड़ कान थी अचेस मैं नमाज तकबीर जे तकबीर गलत नमाज पढ़ाए तो कुरान का हुफ गलत खुदा जी वास्ते रहम करे दीन मुस्तफवी जो कदर कयो हे नबवी मीरास का घट छे काने मुझे सही फरमांदा उतलुल इल्म मिनल महद इलल लहद साईं फरमांदा पीके का कब्र ताई इल्म हासिल कयो पीके का कब्र ताई इल्म हासिल कयो इल्म जो मकाम इबादत भी भली कयो नमाज़ों में भली पढ़ो रोजा में भली रखो हज में भली कयो उम्रा भली कयो ज़कातों में भली रखो कयो जो कुछ ॾियणो आ ॾींदा रहो पर जेको मकाम इल्म वारे खे आ वो देखे नथो मिले असा वाला माण्हू चवंदा अदा असा अनपढ़ आला का घणो था ॾियो जो चवंदा न सची ॻाल्हि ॿुधाए चवंदा न असा अनपढ़ आला का घणो था ॾियो मतलब कीअं था ॾियो चई मस्जिद जद वेठो ई न जी सही भाई हे ज़िंदगी हाणे की कीअं अरे ॾाढो था ॾियो न कुरान जे वेझो वञो न मस्जिद जे वेझो एॾो था ॾियो मुनाफ़िक़ था ॾियो कुरान चाहते थे कुरान फरमाता इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह दे बानन का उलमा अल्लाह का डरन था अल्लाह जा खाइफ बाना ये आलिम है आबिद बिदजन था आलम बिदजन था पर आलम जो मकाम आबिद का मथा हुआ मदीने जे मीर जा उम्मतियो उलमा सा प्यार कयो उलमा के इज्जत दियो उलमा जे मकाम के समझो उलमा जो कदर कयो ए नबवी इल्म जा इल्म नबवी मीरा सजा वारस आहिन इए नथी जो क्या मजे हाड़े मदीने वाले मीर जे शफाअत वाले लाइन में लगी मदीने वाले चदई बेकदरा मुझे वारस जो कदर न कई माना तो जवाब
पीरन के न दो जे के देनो तो भली जो मुरीद बिन आयो भली जो पर आलमन यहाँ ने वक्त मुसीबत वाली भी शुरू थी गया असांजा आलमन वटि हाणे रोज के कोकड़ी चंदा मुंहिंजो कुकुड़ भलो हो चे मुंहिंजो कुकुड़ भलो हाणे वरी हो चे मुंहिंजो पीर भलो हो चे मुंहिंजो पीर भलो हो चे हू मौलवी थे ॾाढो भलो न हे मौलवी हमारा पार्टी बाजी तू भली पार्टी बाजी कर पर तोखे कहिड़ी ख़बर खुदा वटि प्यारो कहिड़ो आहे रसूलुल्लाह वटि प्यारो कहिड़ो आहे ते कर ये शयूं चवण छॾे ॾे खुदा ते रख भलो कहिड़ा भलो न आहे जंहिं वटि इल्मु अल्लाह ताला जंहिंखे इल्मु नसीब कयो उन जी इज़त कर असां वटि आवाज़ भलो आहे सुर भलो आहे त वॾवारनि थी वियो ईअं न कि एॾा बि इल्मु हिकिड़ो तकील हिकिड़ो फन आहे जेको करे न करे केतिरा असांजा आलिम जेके भलोड़ चोटी जा आलिम आहिनि जंहिं ते असीं फ़ख़ुरु कंदा आहियूं पर तकीर न आहिनि कंदा उहे आलिम न आहिनि छा न कयो तू तो आलम जी गाल तो करी पर मदरसे जा तालिब थई एक वडे इज्जत जा मुस्तहिक है आलम दा आलम साईं फरमांदा फضل आलम अलल आबिद साईं फरमांदा आलम जी फजीलत आलम जे मदाई आबिद जे मदाई का फضل कमर लैलतल बदर अला साइल कवाकिब साईं फरमांदा बे आलम जी आबिद ते ई फजीलता नमाजिया हाजिया गाजिया ओदा आलमा ये मुकाबलो बादशाह सा ना है वजीर सा ना है वो तो कुछ भी ना है सुभान अल्लाह वो है अरे नबी से मुकाबलो करे आलम जो आबिद सा तजिद गुजारा वलो गुजरगा सजदे का उठे ही कोन थो साईं फरमांदा आलम जो इन जी बता ई शाना जिए चोटी जे चंड जो शान है फजीलत सबने सितारा ने बताए एदी आलम जी फजीलत बी हदीसा साईं फरमांदा फضل आलम अलल आबिद कफदली अला अदनाकुम साईं फरमांदा आलम जी आबिद मता ई फजीलता जिए मुंजी फजीलत तमाम घट दर्जे वारे जे मथा जिए मां मोहम्मद अमीर जो शान फजीलत ये आबिद जे मथा आलम जी फजीलत सुभान अल्लाह मुझे साईं फरमाइन था पिया हल तदरून मन अजवद जूद साईं फरमाइन था पिया सहाबीओ छा तव्हां ॼाणो था त दुनिया में वॾे में वॾो सखी केरु आहे कालू साहबन चे कालू अल्लाह व रसूलुहु आलम हबीब अल्लाह और रसूल जोर जान था साईं फरमान था बे अल्लाह अजवद जूदन अल्लाह वदे में वदो सखिया सुम्मा अना अजवद बनी आदम उनका पमा मोहम्मद करीम औलाद आदम में सबनी का वधिक सखिया आजा कोन चवराई आहे मदीने वारो सखी गाला आहे मदीने वारो सखी हजरत अनस बिन मालिक जदो मां 10 साल मदीने वारे वट रहस पर एतरे अरसे में मां मुस्तफा जी जुबान मां न जो लफ्ज बुधो ही एदो सखी आला तो फरमायो ना तवा क्या जू दो सखा है शहबत तेरा सुभान अल्लाह क्या जू दो सखा है शहबत तेरा नहीं सुनता ही नहीं है मांगने वाला तेरा साईं फरमांदा पो साईं फरमांदा उन खां पो उहो माण्हू जेको मूंखां पो इल्म सिखियो ऐं उनखे बखेड़े यानी आलम मुखाबद में औलाद आदम में सबने का वधिक सखिया चाहे सखी जो ना अल्लाह जो दोस्त गाला सखी अल्लाह जो अच्छा हलो भी हदीस बा
आलम सा मोहब्बत करण सा छा मिलंदो आहे। मुझे किताब मौजज़ात रसूल ये किताब जरूर वठो। 120 रुपए जी मिठाई ये किताब वठो पढ़ो पंहिंजे बच्चन के पढ़ायो। मदीने वाले जा मौजज़ा हिन में आहिनि सिंधी ॿोली में वठो ऐं पढ़ो। साईं करीम असांजो उम्मती हो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। आलिम आबिद सब पुलसरा ते गॾु थींदा। आबिदन के इजाज़त मिलंदी जन्नत में वञो। आबिदन आलमन के चवींदो हिते बीहो मौला सी छो बीहो। रब फरमाइंदो अवां हिते बीहो। आबिद अकेलो अकेला आबिद सब अकेला अकेला विया आहिनि तव्हां हिते बीहो। वस्फ लिमन अहबब्त जंहिं जंहिंसां आलम सगोरा तूं मोहब्बत कंदो होए उनखे पाण सां गॾु वठी वञ। तूं चवंदो वञ मां रब छॾींदो वञा। सभिनी खे पंहिंजी इबादत में फ़खुर नाज़ आहे। मुंहिंजा मिठा मुंहिंजा भाउ क़यामत जे ॾिहाड़े सखी बि जन्नत में निमाज़ी हाजी ज़काती ख़ैराती सभु जन्नत में वेंदा। पर यादि रखजा सभ खां पहिरियों आलिम जन्नत में वेंदो। सभु कुझु चवंदो क़यामत थींदी। हिकिड़ी राति में पढ़ियो त नमाज़ी चवंदो मौला जन्नत वञणु मुंहिंजो हक़ अवल आहे। छो सियारे में उन्हारे में गर्मी में सर्दी में वणन जो पानी छॾे बि नमाज़ पढ़ियमि। कणक जो पानी छॾे नमाज़ पढ़ियमि। माल झंग में छॾे नमाज़ पढ़ियमि। दुकान बंदि करे नमाज़ पढ़ियमि। मुंहिंजो पहिरियों हक़ आहे। रोज़ेदार चवंदो मुंहिंजो पहिरियों हक़ आहे। सर्दी गर्मी रोज़ा रखिया बुखूं काटियूं हथ खे रोज़ो अखि खे रोज़ो कन खे रोज़ो पेर खे रोज़ो पूरे जिस्म ऐं ख़्याल ऐं वजूद खे रोज़ो ॾिनमि। पहिरियां हक़ मुंहिंजो आहे। हाजी चवंदो मुंहिंजो हक़ आहे। गाज़ी चवंदो मुंहिंजो हक़ आहे। मस्जिद ठहराइण वारा चवंदो मुंहिंजो हक़ आहे। मदरसो ठाहिराइण वारा चवंदो मुंहिंजो हक़ आहे। तालिबनि खे खाधे खाराइण वारा चवंदो मुंहिंजो हक़ आहे। आलिम ईंदा चवंदा मौला हक़ असांजो आहे। रफ़ा जिब्रील फ़ैसिलो करे रहियो केरु वञे पहिरियां। नमाज़ी छा थो चई जे पहिरियों जन्नत वञणु हक़ मुंहिंजो आहे। अच्छा तोखे नमाज़ जो अहकाम अरकान वुज़ू तहारत नजासत कंहिं सेखारी जे आलिमन जे उस्ताद पोइ तूं वरी पहिरियां ठही आई साल तूं जे पहिरियां मां छो सभु रब जे हवाले करे मां बैतुल्लाह जो हज कयो। अच्छा हज जा अरकान कीअं ॿुधाई हज कीअं थींदो आहे हितां वञिबो हीअं कबो इहो कीअं ॿुधाई तोखे अहिड़ा पाण जी बि ख़बर हुई। आलिमन उस्ताद पोइ वरी त जिब्रील चए ख़बर तूं छा चई गाज़ी साहब अलगर सभु नेकिन वारा चवंदा मौला असांजो हक़ पर सभिनी खे इहो सवाल मिलंदो तोखे मस्जिद ठाहिण जो सवाब कंहिं ॿुधायो आलिमन पोइ तूं पोइते तोखे मदरसे ठहिराइण जो सवाब कंहिं ॿुधायो आलिमन तूं पोइते तो जो तालिबन खे कपड़ा वठी ॾिना मानी खाराई तोखे कंहिं ॿुधायो त तूं तालिबन खे मानी खाराईंदे तालिबन ते ख़र्च कंदे तुंहिंजे मानी जे गिरह मां तालिब जेको मानी खाईंदो तुंहिंजे गिरह मां रत जो फुड़ो उनजो ठहियो उन फुड़े जी ताक़त सां वुज़ू कंदो नमाज़ पढ़ंदो क़ुरान जी तिलावत कंदो उहो सवाब तोखे घर वेठे मिलंदो। इहो कंहिं ॿुधाई जे आलिमन जे उस्ताद पोइ तूं वरी पहिरियां सुभान अल्लाह हर पोइते इजाज़त मिलंदी। आलम पहिरियां जन्नत में वञो। आलम सगोरा ईंदा जन्नत जे दरवाज़े ते बीह चवंदा मौला अर्ज़ा चओ मौला वाक़ई असां दीन जी ख़िदमत कई मुतवलन जा दड़का बि सठासी सर्दियूं गर्मियूं बि सठियूंसीं बुख वञ परेशानी सुबुह वारो नाश्तो असांखे मुतवली 10 बजे ॾींदो पाण खाए 7 बजे मोरी 11 बजे त मजायास कीअं मौला ये सख्ती बि सठियूंसीं पोइ बि तकरीर बि कयूंसीं वाइज़ बि कयासीं किताब बि वरितासीं दीन जी ख़िदमत असां कई पर मौला असांजो अर्ज़ा कहिड़ो मौला असां दीन जी ख़िदमत कई पर ख़र्च हिननि सखियुनि जो हो। असांखे मदरसो हिननि सखियुनि ठहिराए ॾिनो मस्जिद असांखे हिन सखियुनि ठहिराए ॾिनी असांखे कपिड़ा ही वठी ॾींदा हुआ किताब ही वठी ॾींदा हुआ फसल फसल ते असांजी ख़िदमत ही कंदा हुआ
मौला जी मेहरबानी थे त असां जो अर्ज़ा त पहिरियां सखी वञन उन खां पोइ ज़ालिमन खे इजाज़त मिले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढा कोन चवरायो सुभान अल्लाह। सखी अल्लाह जो दोस्त आ। मस्जिद तामीर थे थी, मदरसो तामीर थे थो, इन में दिल खोले हमेशा खिदमत कंदा कयो। इन में मदरसे जा तालिब पढ़न था, तो जा कपड़ा वरतल पाईंदो, तो जा कपड़ा वरतल पाए ऐं कुरान पढ़ंदो, नमाज पढ़ंदो, तोखे तुंहिंजे वॾनि खे सवाब मिलंदो। तुंहिंजी ॾिनल चप्पल पाए मस्जिद में वेंदो, उन मां तोखे सवाब मिलंदो। तुंहिंजो ॾिनल खाधे मां खाईंदो, हुन जे हथ जा फड़ा ठहंदा, हुन जी ताक़त सां इबादत कंदो। तूं घर सुतो पियो आहे, खोखरा थो हणी, हेॾे हाफ़िज़ क़ुरान जो लोलियूं था ॾियनि, तोखे सवाब घर वेठे मिलंदो। दीन जे नबवी मीरास असां उम्मत जो हक़ात इनखे आम कयूं, इनखे फैलायो, इनखे पखेड़ियो, इन्हनि इदारनि जे ज़रिए सखावत कयो। सखी अल्लाह जो दोस्त आहे ऐं अल्लाह जो वाइदो आहे त जेको मुंहिंजे राह में पंहिंजा खज़ाना खोलींदो आहे, मां रब वरी उन्हनि जे लाइ पंहिंजा खज़ाना खोलींदो। मुंहिंजा मिठा, पोइ असीं दीन जी ख़िदमत कंदासीं। आस्ते था ॻाल्हायो, दीन जी ख़िदमत कंदासीं। अदा हे आलम नबी जा वारिस आहिनि, एॾो इन्हनि जो मक़ाम, एॾो शान आहे। असांखे मांखे क़दुरु करणु खपे, इन उलमा जी इज़त कयूं, इन सां मोहबत कयूं। ऐं उलमा जी हुफ़ाज़ ॾाढी ख़ुशी थी जो अॼु मुंहिंजा लुंड भाइर, मुंहिंजा बिरादरी उन्हनि जे दस्तारूं ॿधियूं, ॾाढी दिली ख़ुशी पई। क़ौम त प्यारी हूंदी आहे, ॻाल्हि आहे सिधी इहा आहे। सो अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु अल्लाह ताला फरमाए थो त नबी पाक अलैहिस्सलाम जे अंदरि वेठा पाण सां हुज़ूर दुआ घुरी मौला जेको हाणे ईंदो उहो जन्नती मूंसां गॾु खाधो खाईंदो। पर अबू बकर सिद्दीक़ अची वियो, वरी हुज़ूर फरमाए मौला जेको हाणे अची मूंसां गॾु मानी खाए उहो जन्नती ईंदो। अबू बकर सिद्दीक़ आयो, वरी हुज़ूर दुआ घुरी उस्मान आयो। चौथों दफ़ो जॾहिं फरमायो अनस दरवाज़े ते बीह, जेको अचे छॾिजां, दुआ पियो कर अल्लाह करे को मुंहिंजे कबीले जो वधे। हाणे मुंहिंजे कबीले वारो माण्हू अदा कबीलो प्यारो हूंदो आहे। किसे मुख़्तसर हूअं त उम्मत सॼी प्यारी आहे, पर कुदरती ॻाल्हि आहे अल्लाह ताला मुंहिंजे भाइरनि खे जन दस्तारो कयूं, हुननि जे वालिदनि ख़ुशि रखे। अल्लाह ताला सभिनी खे सलामत रखे। ऐं मस्जिद तामीर थिए थी, यादि रखो मदीने वारे फरमायो जेको मस्जिद जी तामीर थो कराए, केतिरी रिवायत में आहे त तितर जो आख़िर उठो त एतिरी मस्जिद तैयार कराए थो, एतिरी भी अल्लाह ताला उनखे बि जन्नत महल थो ॾे। मन बना लिल्लाह मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। आका फरमाता जे मस्जिद तैयार कराई न, केतिरा बंगला ठाराए, केतिरा लीडरनि ते वॾेरनि ते ख़र्च कई, केतिरा पंहिंजे यारनि दोस्तनि ते ख़र्च कई। अल्लाह जे घर जे ख़र्च कर, उहे पंहिंजे मस्जिद चराई, अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत महला थो तैयार कराए। बादशाह हारून रशीद मस्जिद चराई, कंहिंखां चंदो न पियो वठे, मुझे तवजो ॾे, कंहिंखां चंदो न पियो वठे। बादशाह कहिड़ी कमी, जॾहिं मस्जिद ठही तैयार थी, राति जो ख़्वाब पियो ॾिसे त मां जन्नत में पियो घुमां, वरी महला ॾिठियूं, दरवाज़े ते लिखियलु हारून रशीद। अॻिते वियो त वरी ॿी हिकिड़ी बिल्डिंग ॾिठई, जन्नत में वज़ीर जो नालो लिखियलु हो, फलाणे वज़ीर जी। निंड मां उथियो, सुबुह जो वज़ीर घुराई, मूं त मस्जिद ठाराई आहे, मदीने वारो वाइदो हक़ आहे, जन्नत मूंखे ॾेखारी वई, तो छा कयो? चए मां कुझु कोन कयो, मां छा कंदुमि? जिन न ॿुधा, जिन नसीब न ॿुधा, चए वाइदो कर मारींदे न त पोइ ॿुधाए, वाइदो कर मारींदे न, जिन मारींदो मां न आहे। चई तूं पैसा चंदू असां खां मस्जिद में न पियो वठी, पर मूंखे दिली तमन्ना आहे जेकर हिन अल्लाह जे घर में जिते क़ुरान पढ़बो, क़ुरान जो लोलियूं ईंदियूं, नबी जो नातूं पढ़बियूं, जेसि ताईं मस्जिद हूंदी क़यामत ते मूंखे सवाब पियो मिलंदो। मां राति जो लिकी लिकी तुंहिंजे मटीरियल सां पंहिंजो मटीरियल गॾायो। उन जे करे अल्लाह ताला मूंखे बि जन्नत अता फरमाई आहे। हारून चयो मस्जिद शहीद कयो, मस्जिद शहीद करे ते सॼी रइयत खे
दावत ॾियो जेको जिथे आहे भले हिकिड़ी सिर जेतिरी ताक़त अथसि न हिकिड़ी सिर बि खणी शामिल थिए जे क़यामत जे ॾियारे